हम ख़बर शामिल क्यों स्कूल का बाहर हर बार के डिजिटल माइक्रो स्कूल में शामिल करणो है। सैयद मुराद अली शाह जो चवण है त सिंध में एक्सीलेंट डिजिटल लर्निंग प्रोग्राम अगस्त 2023 में शुरू किया वियो। AGLP जो मक़सद पुख्ते पियल इलाइक़नि में मयारी तालीम ताईं बराबर रसाई यकीनी बनाइण आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो डिजिटल लर्निंग प्रोग्राम जी तकरीब के खिताब डिजिटल माइक्रो स्कूल ऐं गेम बेस्ड लर्निंग ज़रिए ॿारनि खे तेज़ रफ़्तार तालीम ॾिनी पई वञे। एक माइक्रो स्कूल 6 हफ़्तनि अंदरि एक नंढड़ी जगह ते क़ाइम थी सके थो। हर माइक्रो स्कूल में 100 ॿारनि खे दाख़िल कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त प्रोग्राम 7 वरनि ऐं उन खां वधीक उमिरि जे ॿारनि लाइ तयारु कयो वियो आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं टीच दी वर्ल्ड फाउंडेशन जे सहकार सां प्रोग्राम शुरू कयो वियो आहे। पाकिस्तान जो सभ खां वॾो डिजिटल लर्निंग पायलट प्रोग्राम सिंध में जारी आहे। ख़बर ॾियूं पिया स्कूल खां ॿाहिरि हर ॿार खे डिजिटल माइक्रो स्कूल में शामिल करणो आहे। अहिड़ो चवणु आहे सैयद मुराद अली शाह जो।